इन्हीं ॿिन्ही छोरनि ते हमिलो करायूं न हूंदियूं त वरी इहो खिटराज बि थींदो। न चऊं उन्हनि खे सजेशन था ॾियो साईं अॼु वारे जलसे में छो न हुन ते हमिलो कराइजे जेको ई ढेरी करियो न हल ठीकु आहे न हूंदियूं न खिटराज हुजे। जी सर सरकार जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त अॼु वारे जलसे में इन ॿिन्ही भेणनि खे जलसे में ई पूरो कराए छॾियूं न हूंदियूं ऐं न वरी खिटराज बि थींदो। देर छाजी आहे बाक़ी अचाजन भाई स्कूटर नकाश हल्ला जुमलो ॾिस जुमलो ॾेदा इंसर्ट वर्ड तेस ताईं सूबेदार तारा अञा ताईं गुंडे जो को बि तो पतो न आहे तूं आखिर कॾहिं छा सूबेदार सरकार मां त वसकार कोन घटायो जलाल आहे ही रोज़ असांजा माण्हू गायब आहिनि सूबेदार केमला उहे झाड़े नकाश थो कराए जलाल बाक़ी तूं कहिड़ी धूड़ पाईंदो पियो सूबेदार साईं तव्हां बसि अॼो को ॾींदो जमाल कुझु बि कर बाक़ी इलेक्शन में हिकु ॾींहुं बचो आहे ही पुछड़ियूं जलसनि मथां जलसियूं तूं कर जलसा तूं कर कुछ भी कर करा सूबेदार इलेक्शन में बाक़ी वञी हिकिड़ो ॾींहुं बचो आहे ऐं ही पुछड़ियूं जलसनि जे मथां जलसा पयूं थियूं कनि साईं अॼु वारे जलसे में हुन ते हमिलो करे ढिगो ई ढेरी करे न हूंदियूं न केतिरा जलाल जा देर छा ॾींदा ओके जेको वठे पियो वठे बसि इंसर्ट बि ॾेई छॾियमि जुमिलो बि ॾेई छॾियमि हा कमु थी वियो। बस रोज़े जो ब्रेक आहे मौसम दिल फरेब थी वई आहे। मुमताज़ ख़ास के लिए असांजो कैमरामैन वॾी महिरबानी सर वॾी महिरबानी अॼु असां फिल्म जानवर जे सेट ते आहियूं ऐं डायरेक्टर सलीम भुट्टो साहिबु आहे राइटर अब्दुल जब्बार इकलाल साहिब जन आहिनि ऐं सेट ते मौजूदु जा नाले वारा आर्टिस्ट अदा उमेद अली कलवर हाजन तीवणो साहिबु मीर सोबदार सईद ऐं असांजो लेजेंड आर्टिस्ट अख्तर हेॾा वेठा आहिनि मीर सोबदार गुड जियो 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 तमामु ख़ूबसूरत लोकेशन लाल बाग खैरपुर ऐं लाल बाग जी लोकेशन ते असां रिकॉर्डिंग ते आहियूं। काफ़ी अरसे खां पोइ पाण कमु कयो आहे पंहिंजो फोन ते ई जा ख़ैर मोहम्मद नवाज़ फोन कई चई सुबुह जो मोकिलिजांइ 9 बजे पुॼे जी मंडी।